मिस्टर चंबेली पे अचई ही ॾिस आऊं बि अंग्रेज़ जो हुलियो करे बीठो आहियां नासी वार हेठियूं मुछियूं साई ॿुची ॾाढ़ी जहिड़ो मुंहं ते जर्मनीअ जो झंडो चढ़ियो पियो आहे भले अचे आऊं मिस्टर माइकल थी थो मिलांसि आऊं हाज़िर थी सघां थी अचो 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 मिस चंबेली ही आहे मिस्टर माइकल ताज़ो अमेरिका में आयो आहे माइकल ओ मिस्टर माइकल तव्हां सां मिली बेहद खुशी थी थोरो ख़ुशी असांखे बि थियो Miss John Bailey, you poppet, you princess of Damra Mori. Please come here and sit the near. Mr. Lado, please arrange the refreshment. Please you go and very fast go by number 4 रुपया पापा वठिया. मिस्टर माइकल तव्हां अमेरिका में किथे रहंदा आहियो The golden street of America. Near 2 एकड़ कमांड. 5th Avenue floor number 420 beside Kari Mori. कारी मोरी भला तव्हांजो कारोबार Oh, कारोबार means business. Very longest. I shall very busy businessman. The rally kulete mani rajate. I have जजो सामान. मैं आई पंहिंजो जहाज अथम. ओह त तव्हां जहाज जा मालिक आहियो Yes, I am जहाज जो मालिक and मर्ज़ीअ जो मालिक. You are beautiful girl. मैं आई पुराणे रक्शे ते रंग कराए लिखायो am जहाज. तव्हां त सुठी सिंधी पिया ॻाल्हायो आऊं सिंधी जो पुट आहियां त सिंधी कीअं कोन ॻाल्हाईंदुसि. But Miss John Bailey, you are my some marriage means शादी कंदी. ओह तव्हां मूंसां शादी करियो त मुंहिंजो भाग खुली वेंदो ओ भाग नो बट तव्हांजो दिमाग़ खुली वेंदो. माय मतलब कम विथ मी ॿार बरसिंग ते चढ़ी चणा खाऊं. मिस्टर लदो यू बेपितो यू किथां लदो प्लीज गो टू घर किथे परियां मर. मिस्टर माइकल तव्हांजो बैंक बैलेंस घणो आहे ओ माय बैंक बैलेंस वाज सफ़ा जजो. यस पैसा बैंक में सड़न पिया. आई एम करोड़पति कंगलो. मैं आई 2 कुकड़ बैंक में रखिया आहिनि. छा तव्हांजा 2 कुकड़ बैंक में रखिया आहिनि यस द कुकड़ वाज सोन जा. दे आर पख बख कोने एंड नॉट से टू कुकड़ू बट माय कुकड़ वाज 5 किले सोन जा. ओह 5 किलो सोने जा कुकड़ यस इट इज छटांग सोन जूं त विठियूं लाईंदा आहिनि. माय कुकड़ वाज ॾाढी भली आदत आहिनि. दे आर डेली 2.5 तोले सोन जा बेदा लाईंदा आहिनि. छा यस प्लीज संग न विञाए. कम मैरिज विथ मी मूंसां शादी कर.